सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। तो जिक्र असां इंसान में हिकिड़ो बहितर अंदाज़ सां जोड़ण जो कमु कंदासीं, हिक ॿिए जो पॉज़िटिव मैसेज ॾींदासीं, हक़ीक़त में असांजी इज़त मान शान उहा कई गुना वधंदी आहे। ऐं असां सभिनी खे इहा चीज़ यादि रखणु खपे, कॾहिं बि असां जेके बि आहियूं कॾहिं बि टोड़ण जो कमु न कयूं, जोड़ण जो हमेशह बनाए करे रखूं। छो टोड़ण में हक़ीक़त में कोई फ़ाइदो बि कोन्हे हूंदो, सिर्फ़ु गिला हूंदी आहे या नेगेटिविटी फैलाइणो, ऐं एतिरो को फ़ाइदो बि कोन्हे हूंदो। रुस्तु जो ॾाढो सुठो मिसाल आहे। हिकिड़े ॾींहुं रुस्तु वेठो, हिकिड़ो जो दोस्त आहे ॻाल्हि में, उन अची करे उनखे चयो, यार मां आयुमि पर मूंखे ॾाढो ॾुख थियो, फलाणो दोस्त आहे, हिन उनखे चवणु पियो चाहे भई फलाणे तुंहिंजी गिला पे कई या कुझु चए, भला चङो न हुयो ॿुधाइणु पियो चाहे, अरस उनखे विच में रोकियो। पहिरीं ॿी ॻाल्हि पहिरीं इहो ॿुधाए, ॻाल्हि करणु बाद में जेका तूं मूंखे ॻाल्हि कंदे उनमें मुंहिंजो फ़ाइदो आहे? न तुंहिंजो छाजो फ़ाइदो, तोखे तुंहिंजो दोस्त आहे, उन तुंहिंजे लाइ ग़लति पिया ॻाल्हायो, तोखे ॿुधी करे ॾुख थींदो, अञा तोखे ॾुख थींदो, फ़ाइदो छाजो थींदो? भला जेका तूं मूंखे ॻाल्हि कंदे उनमें मुंहिंजी दोस्त जो फ़ाइदो आहे? कहिड़ो फ़ाइदो आहे? तुंहिंजी गिला ॿुधी करे तुंहिंजे लाइ नफ़रत वेंदी, उहो कहिड़े सुठे दोस्त खां परे थी वेंदो या कुझु उबतो थींदो या कुझु पाणी में खाद पवंदो। थी भला जेका तूं मूंखे ॻाल्हि कंदे उनमें तुंहिंजो फ़ाइदो आहे? चवंदो मुंहिंजो कहिड़ो फ़ाइदो आहे, मां त ॻाल्हि कई तोखे कंदो या मूंखे छा मिलंदो, मुंहिंजो कहिड़ो फ़ाइदो आहे? भले जेका तूं मूंखे ॻाल्हि कंदे उहा सची आहे? मूंखे पतो न, मूंखे त ॿिए कई, मां तोखे ॿुधे थो पिया, मां हुयुमि त न। यार जेका ॻाल्हि आहे न मुंहिंजो फ़ाइदो आहे, न मुंहिंजे दोस्त जो फ़ाइदो आहे, न तुंहिंजो फ़ाइदो आहे, न सची आहे, इहो ई पतो कोन्हे। हर भरू ते मथो छो मारूं, पाण पंहिंजी सिधी ॻाल्हि करूं, जेका बि आहे हर भरू सही ॻाल्हि करूं, पाण वेही करे प्यार जूं ॻाल्हियूं करूं, वरी ॻाल्हि कयूं छाजे? तो हक़ीक़त में असां घणनि जो कमु उहो ई हूंदो आहे जंहिंमें न पंहिंजो फ़ाइदो हूंदो आहे न ॿिए जो फ़ाइदो हूंदो आहे, ऐं इहो बि पतो कोन हूंदो सची आहे, ॿुधी करे सिर्फ़ु वरी छॾूं, बाक़ी कोई पतो कोन हूंदो। पर जेकॾहिं उन जी जॻह ते असां पंहिंजो पाण खे थोरो बहितर करे हलायूं, पंहिंजी सोच खे थोरो बहितर कयूं ऐं सॼी ॻाल्हि खे संभालियूं, तो हक़ीक़त में कई गुना वधीक असांखे इज़त शांतीअ सुख पाए सघंदा, कई गुना वधीक असां बहितरी खे पाए सघंदा, कई गुना वधीक असां चङाई खे पाए सघंदा। सिर्फ़ु असां पंहिंजे जीवन में हिकिड़ी सोच खे रखूं, असांखे तोड़ो न आहे, असांखे जोड़ो आहे, असांखे बनाए रखो। सिर्फ़ु बनाए रखण जी सोच असांजा कई दुख ख़तमु करे छॾी।